वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। खुशावा खैर जो खैरावा दो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। अब जो भला है प्लाट वतो ही जा बाबा ये प्लाट वतो नो हम हे जाए ठहल वाणे जे दौर जी जी। वो वती हम। अच्छा जी बाजी। अच्छा मना है वणे तोरे जी जाया हाँ बाबा ये वाणे जे दौर जी जाया। सेठ थोड़ो ख्याल हो जाए इन में असां चाचे जी पुरानी जाए हाँ वाणे जी तोरे जी जी जी। वो नमो हेठो आयरन मो सोन निकतो। अच्छा जी तांजी भी वाणे जे दौर जी जाए हुई। हाँ चाचे जी असां जी चाचे जी जी तो छा निकतो हो तो सोन निकतो दीवार मुहारा खुटन पिया न खयो मजदूर न जी जी। तो तव्हांखे होशियारी हुजे। बाबा हे भी तो है तो पुरानी तकरीबन जो आहे इनके 100-150 साल थी वियो आहे। जी जी वाणे जे दौर जी जाए आप ॾिसो वाला मालिक आहे। हाँ तो वाणे रखदा है ना कि बाबा हे भी ठहियल हुई न मां डराए करे बस हरिया बचान छड़ो जी। बस ये हरिया खोटे के तो हाणे छोकरो इहो बीठो आहे छोकरो हाँ खोटे तो साम्हूं करे तो बस इहो खोटींदो पोइ अरियन में निकितो हुनजो। आयरन में निकतो ही सोन हो पूरी निकती है तो होशियारी हुजे मजदूर न लिकायो न अहिड़ी का ॻाल्हि न मां पाण मथो वेठो आहिनि। मजदूर लिकायो पोइ असांजे चाचे पकड़े वठा। हो हाँ खसे तुम्हारो चाचो तो टेक्सी वियो हूंदो बा। टेक जी न करी वाह वाह। सेठे ओ सेठ मजदूर अला छा खई खीसे में नहीं मारे ठो मार। हो हाँ वो तो खई खई खीसे में तो अरे रे वठी चे वठी जा। हाँ हाँ वठी चे जल्दी कर। हेलो सेठ सही तो कम पया सेठ अचां थो बा। अरे हलिया अचां तो बाबा सही तो सेठ चरिया अचां थो न बा। अचो। हिले छो तो बा को हलां थो न बा। हल हल बढ़िया है। हाँ बाबा ठिया मां हां ॾिसे पाड़ा खिलंदा ॾिसे। अरे रे वो थोड़ो छा खई कुछ भी न बाबा कुछ भी कीअं न। कुछ भी न खयो मां। अरे हे तो चे भला छा तो एकदम खई। वा कुछ भी न खयो। अरे कीअं कुछ भी न खयो थी वो तो अला छा खई मां ॾिठुमि न। कुछ भी न खयो। अरे रे न खयो तो न न मां ॾिठो मैं खीसे में दे अला कुछ भी न खयो। अरे ॾिसेसि हूंदसि कुछ न कुछ हूंदसि। कुछ भी न खयो बा। असांजे ॾाॾे जो सोन ते पूरियल हुयो उहो खयो हूंदई। हे तो भला चप्पल तो हे छा अहिड़े जूतो तो नंढे ॿार जो हिकिड़ो घर पे हिकिड़ो खयो हुयो। नंढड़े ॿार जो जूतो हेॾे करे आहे किरी पियो काथे। उते खॾे में। अरे हेॾे तूं त चए पियो जेको आहे सोन लधो अथई। मां जा सोन को खयो त खीसे में धो दई को लगदो छाको। अरे बाबा हे चए पियो त पुराणी जाइ आहे न हितो सोन निकिरंदा आहिनि। चोपर नंढड़े जो किरी पियो आयो हुयो। हे वरी चए पियो त जेको आहे सोन खयो अथई कहिड़े जे चवण ते लॻासीं असां बि। अरे बाबा ॻाल्हि ॿुध तूं वञ कमु कर हिन मूंखे भुलायो यार। हे चए पियो त सोन खयो अथई वञ बाबा वञ। हा तूं कमु कर काथे हुयो सोन हिते नंढे ॿार जी चोपल हुयसि बणा ज़ालम। मां त ॾिठो मां सोन हुयो त छा इहो सोन आहे। चोपल निकतो। हा त ॿार जी चए थो न हिकिड़ी घर पई हिकिड़ी आहे गीदे में खणी रखी अथई कम तो सीड़ायोसीं हरू भरू। आही मुख तैनू नित वेखना चाहे मैथों पासा वट ले पुत कटनी तां मेरे नाल ही पैनी।